तालुको बुलिशाकरीम जेको तारीख़ी ऐं ज़रई लिहाज़ सां हिकु अहम इलाइक़ो आहे, हिन वक़्तु शदीद पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। आपाशी निज़ाम जी नाकामी, नहरी पाणी जी ग़ैर मुनसिफ़ानी विरछ ऐं मौसमी तब्दीलियुनि सबबि हितां जे हज़ारे आबादगारनि जी मईशत तबाह थी चुकी आहे। पाणी जी खोट जा मुख्य सबब: नंबर पहिरियों, टेल ते पाणी न पहुचणु। पिञारी, फुलेली ऐं गूनी शाखनि जी टेल ते वाक़े ॻोठनि खे 6 खां 8 हफ़्ता पाणी नथो मिले। वॾा ज़मींदार शुरू में ई पाणी खे रोके ऐं चोरी करे था वञनि। नंबर 2, नहरी निज़ाम जी तबाही। शाखनि ऐं डंडनि में गारो बणिजी वियो आहे। 10 सालनि खां बाक़ाइदे सफ़ाई न थी आहे। केतिरा ई कट ॾिनल आहिनि। नंबर 3, ज़ेर ज़मीन पाणी खारो। बुलिशाकरीम जे अक्सर इलाइक़नि में ज़ेर ज़मीन पाणी खारो ऐं ज़राअत लाइ ग़ैर मौज़ून आहे। ट्यूबवेल बि फ़ाइदो नथा ॾियनि। नंबर 4, मौसमी तब्दीली। मींहुं घटि पवणु, गर्मी पद वधण सबबि वाहन में पाणी जो मिक़दार 40% घटि थी चुको आहे। नंबर 3, ज़रई पैदावार ते उन जा असर। कपाह जी फसल। हिन साल बुलिशाकरीम में कपाह जी पोखाई 50% घटि थी आहे। जिते पोख थी आहे त उते ॿूटो उञ में सड़ी वियो आहे। सरासरी पैदावार 15 मण फ़ी एकड़ मां घटिजी 6 मण ते अची पहुती आहे। नंबर 2, सारियूं। सारियुनि जे लाइ घणे पाणी जी ज़रूरत पवंदी आहे। पाणी न मिलण सबबि 70% आबादगारनि जूं सारियूं पोखणु छॾे ॾिनियूं। कमनि जो फसल बि सख़्तु मुतासिर थियो आहे। नंबर 4, जानवरनि जो चारण। आबादगारनि मूजिबि हिन सीज़न में कपाह ते फ़ी एकड़ 60,000 खां 80,000 रुपया ख़र्चायो, पर आमदनी 20,000 बि न थी। अक्सर नंढा आबादगार ॿिज, भाण ऐं डीज़ल लाइ कर्ज़ खणनि था। फसल न थियण सबबि हू व्याज समेत कर्ज़ में ॿुॾी चुका आहिनि। नंबर 3, बुलिशाकरीम जे आबादगारनि इरसा, सिंध जे आपाशी खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे। हिकिड़ो त पाणी जी खोट हूंदी आहे। तक़रीबन हिते पाण वटि अॻे हलंदो 12 महीना पाणी, हाणे उहो ईअं सम्झो 3 खां 4 महीना हले थो। ज़रूरु गवर्नमेंट खां मुतालबो कंदासीं त सिंध हुकूमत खां, वफ़ाक़ी हुकूमत खां। छो हींअर वफ़ाक़ में बि भरपूर उते वेठा आहिनि, त असीं इहो मुतालबो कंदासीं त सिंध में फसलनि जा रेट हाई कया वञनि। छो त ॿिज, भाण, ज़री दवाऊं सभु ॿाहिरां थियूं अचनि, उन जा रेट हाई हूंदा आहिनि। असांजा रेट जेके हारी तबिको, मज़दूर तबिको या जेको करे थो ज़िमेदारी, हल्के फुल्को माण्हू जेको बि ज़िमेदारी करे थो, उन खे रेट मिलनि ई कोन था वक़्तनि सिर वक़्तु। जॾहिं फसल लहंदा त रेट किरियो वञनि ऐं पंहिंजो उन जा ॿिज, भाण ऐं दवाऊं जेके बि उन में इस्तेमालु शयूं थींदियूं आहिनि, उन जा रेट हाई थियो वञनि। त इहो असां ज़रूरु चवंदासीं, मुतालबो कंदासीं, सिंध हुकूमत खां बि कंदासीं। सिंध हुकूमत पंहिंजी आहे, वफ़ाक़ जेको आहे उन खां मुतालबो कंदासीं त घटि में घटि हिन जा रेट हाई कया वञनि।